हाणे वरी असांजी भेण कांता कुमारी हिकिड़ो सुहिणो पंजड़ो ॿुधाईंदी, लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो। आयो लाल तारी वरे सभई चो झूलेलाल। वो सदगुरु भाऊ परशुराम साहिब की जय। हाजरा भाऊ लीलाराम साहिब की तारी वरे सभई चो झूलेलाल। चवंदा आहिनि जिते संतन जा पेर उते सदा खुशियूं ऐं ख़ैर। अंदर ॿाहिरि हिक जहिड़ा न की फंद न की फेर। जिते संतन जा पेर उते सदा ई खुशियूं ऐं ख़ैर। आयो लाल चो झूले। आयो लाल चो झूलेलाल। लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो। लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो। झूले सभ जा दुखड़ा लाहींदो। झूले सभ जा दुखड़ा लाहींदो। लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो। लालण मुंहिंजी आस पुॼाईंदो। सभई झूले झूलेलाल। सभई झूलेलाल। सभई झूले झूलेलाल।
लाल सभई चओ। हाणे भाऊ अची ॻाईंदा। या लाल सभई चओ झूले। भाई पहिरीं त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांजे दादा मोहनदास जेका जोत जॻाई सिंध जे लाइ, उहा असांजी भेण संगीता कविता उनजी वाइफ या उनजो पूरो परिवार साॻे नमूने कमु हलाए रहिया आहिनि। उनजे लाइ मां हिनखे लख लख वाधायूं ॾियां थो ऐं लाल साईं प्रार्थना कंदुमि त हमेशह जीअं इहे कार्य करे रहिया आहिनि हमेशह कंदा अचनि। असांजो बि हिन सां साथ हूंदो हमेशह ऐं लाल साईं हिननि खे हमेशह शक्ति ॾींदो ऐं कार्य कंदा ईंदा। आयो लाल सभई चओ झूलेलाल। भाई हिकिड़ो भॼन आहे नचण जो। हा आयो लाल सभई चओ झूलेलाल। ओ खिलो ख़ुशि थियो नचो गॾिजी ॻायो। खिलो ख़ुशि थियो नचो गॾिजी ॻायो। मुंहिंजो लाल साईं भवन में आयो। आयो आयो लाल साईं भवन में आयो। खिलो ख़ुशि थियो नचो गॾिजी ॻायो। खिलो ख़ुशि थियो नचो गॾिजी ॻायो। मुंहिंजो लाल साईं भवन में आयो। आयो आयो लाल साईं भवन में आयो। जो सहारो ओ मुखे आहे लालण जो सहारो। मुंहिंजो लाल साईं भवन में आयो। आयो लाल साईं भवन में आयो। खिलो ख़ुशि थियो नचो गॾिजी ॻायो। खिलो ख़ुशि थियो नचो गॾिजी ॻायो। मुंहिंजो लाल साईं भवन में आयो। आयो लाल साईं भवन में आयो।
केला लगन लाल जमेला ओ लाल खाए केला लगन लाल जमेला आयो लाल झूलेलाल चोचले वारो झूलेलाल पल्ले वारो झूलेलाल सीर वारो झूलेलाल झूले 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 झूलेलाल ओ झूले 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 झूलेलाल आयो 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 अमर लालवा ओ आयो 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 अमर लालवा लाल खाए दही त दुख विना लही ओ लाल खाए गई त दुख विना लई ओ लाल खाए मिश्री त दुख विना मिश्री ओ लाल खाए मिसरी त दुख विना विसरी आयो लाल झूलेलाल चोचले वारो झूलेलाल पल्ले वारो झूलेलाल संगत वारो झूलेलाल अंदर वारो झूलेलाल पवन वारो झूलेलाल झूले 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 लालवा ओ झूले 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 झूलेलाल आयो 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 अमर लालवा ओ आयो 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 अमर लालवा लाल खाए सोला त कम थींदा सोला ओ लाल खाए शोला कम थींदा सोला ओ लाल खाए स्वारा त मंदी वेंदा पारा ओ लाल खाए स्वारा मंजी वेंदा ग्वारा ओ लाल खाए फोटरा जमने पुत्र पोटरा ओ लाल खाए मोटा जमने मुंडा पोटा ओ लाल खाए सेसा ओ लाल खाए सेसा त देव भक्तन के पैसा आयो लाल भगवान के पैसा आयो लाल सभई रांझन जो ही वरेज़ अगायो मता पंहिंजे ॿोलीअ खे बुलायो सिंधियत जी जोति जगाईंदा रहो जगाईंदा रहो जगाईंदा रहो
बोल ज्योतिन वारे लाल की, बोल सूफी कवि मास्टर रांझन साहिब की, बोल पूज पिता श्री मोहनदास वलेचा की। हाणे आख़िरी जा 15 मिंट संगीता खे ॿुधंदासीं, जेके रांझन जी मेडली आहे, अलॻि अलॻि रांझन जेके जागन सारी रात मुंहिंजा ज्योतिन वारा लाल, असां उहे ॿुधण चाहियूं। बूढ़ा जो ढूंढन में गई, बुरा जो ढूंढन में गई, बूढ़ा न मिलया कोई। अपने भीतर झांक के देखा, अपने भीतर झांक के देखा, मुँह से बुढ़ा ना कोई, मुँह से बुढ़ा ना कोई। जेके जागन सारी रात रात, जेके जागन सारी रात, जेके जागन सारी रात रात, जेके जागन सारी रात, जेके जागन सारी रात रात, जेके जागन सारी रात, जेके जागन सारी रात रात, जेके जागन सारी रात। दिन जोगन सान गुजार, दिन मस्तन सान गुजार, दिन जोगन सान गुजार, दिन मस्तन सान गुजार। जेके जागन, जेके जागन, जेके जागन सारी रात रात, जेके जागन
फर्क न भायण पुछन न कंहिंजी जात रे पुछन न कंहिंजी जात पुछन न कंहिंजी जात रे पुछन न कंहिंजी जात जग जागन सारी रात रात जग जागन सारी रात ओ जग जागन सारी रात रात जग जागन सारी रात ओ जग जागन सारी रात रात जग जागन सारी बोलो सूफी कवि मास्टर रंजन दास साहेब की जय, बाबा मोहनदास साहेब की जय, आयो लाल सवै चो झूलेलाल। जैसे कि कहते हैं कि इतने अच्छे अच्छे कलाम जो जैसे ऐसे कलाम गाने के लिए हम तरस जाते हैं, और कहते हैं कि उन्होंने ये तैयार करके गए हैं, सृष्टि करके गए हैं, वो तो यहाँ पर ही है। जब जब हम वो कलाम गाते हैं वो आते हैं आशीर्वाद देने, सभी को आशीर्वाद देने आते हैं। तो सभी को दोनों हाथ उठा के तालियां बजाना है सूफी कवि मास्टर राजन साहिब जन के लिए। और मैं सब बोल रही हूँ ना, मैं कभी कभी कोई भजन दरबार में गाती थी, मुझे पता नहीं था कि उनका भजन लिखा हुआ है।
ये बहुत बाद में पता चला आज। और वाकई में बहुत ब्लेस्ड हूँ, संगीता जी की बहुत आभारी हूँ, माखन दादा की बहुत आभारी हूँ जिन्होंने मुझे यहाँ पे बुलाए हैं। और बार बार आना चाहूँगी इसलिए क्योंकि ऐसे जो ऑडियंस होता है बहुत कम मिलते हैं, सुनने वाले ऑडियंस, तो ये बहुत कम मिलते हैं, तो बार बार उनके बीच में आना चाहूँगी। तो बहुत ही प्यारा सा और एक मास्टर राजन साहब जन के सिंधी कलाम गाने की कोशिश कर रही हूँ। चौथिन वारा लाल अजू चंड जो आड़ू, मुंहिंजा चौथिन वारा लाल अजू चंड जो आड़ू, मुंहिंजा चौथिन वारा लाल अजू चंड जो आड़ू, मुंहिंजा चौथिन वारा लाल अजू चंड जो आड़ू, ओ मुंहिंजा पल्ले वारा लाल अजू चंड जो आड़ू, मुंहिंजा पल्ले वारा लाल अजू चंड जो आड़ू, अजू चंड जो आड़ू, अजू ठारियो जो मन जो मुरादो पाए वेंदो, मुरादो पाए वेंदो, ओ जेको तुंहिंजे दर ते ईंदो, जेको तुंहिंजे दर ते ईंदो, मन जो मुरादो पाए वेंदो, 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 खुलिया भाग जिन जा तो सानियो, खुलिया भाग जिन लातो तो सानियो, जिन लातो तो सानियो, मुंहिंजा जो चिन वारा लाल अजू चंड जो आड़ू, ओ मुंहिंजा जो चिन वारा लाल अजू चंड जो आड़ू, ओ अजू चंड जो आड़ू, अजू ठारो जो आड़ू, अजू चंड जो आड़ू, अजू ठारो जो आड़ू, मुंहिंजा जो चिन वारा लाल अजू चंड जो आड़ू, मुंहिंजा जो चिन वारा लाल अजू चंड जो आड़ू। आओ लाल सवई चो झूलेलाल, जेके चंड झूलेलाल तेरा थींदो तेरा पार। खाली झोलियूं कई भरे विया, खाली झोली में भरे खाली झोली
खुश थी तुझे दर्द सवैया ओ खुश की तुझे तरता सबैया आहे अर्ज़ राजन जी वसायो मेर संदीमियो आहे अर्ज़ राजन जी वसायो मेर संदीमियो वसायो मेर संदीमियो मुंहिंजा जोतनि वारा लाल अजू चंड जुआरी मुंहिंजा जोतनि वारा लाल अजू चंड जुआरी मुंहिंजा पल्ले वारा लाल अजू चंड जुआरी ओ मुंहिंजा चाली वारा लाल अजू चंड जुआरी अजू चंड जुआरी अजो ठार जुआरी अजू चंड जुआरी अजू ठार जुआरी मुंहिंजा जोतनि वारा लाल अजू चंड जुआरी मुंहिंजा चंद वारा लाल अजू चंड वारा लाल अजू चंड जुआरी चंद वारा लाल अजू चंद जुआरी चंद वारा लाल अजू चंद जुआरी चंद वारा लाल अजू चंद आयो लाल सवे चो झूलेलाल। बोलो साईं मास्टर रांजन दास साहिब की जय। आयो लाल जोरदार ताड़ियूं हलाए चो। प्रोग्राम खे समाप्त करण ते त मूंखे नथो लॻे कंहिंजी बि दिलि थिए थी भई समाप्त कयूं, पर हर प्रोग्राम जी हिकु एंड थींदी आहे, जीअं वरी ॿियो प्रोग्राम चालू कयूं। वाह वाह। त अॼु जे प्रोग्राम जी, सिंधी प्रोग्राम जी धमाके जी हिते समाप्ति पल्लव सां कयूं था, पर पल्लव खां पोइ झूलेलाल जी आरती थींदी। उनजो बहिराणे जो पल्लव थी चुको आहे पहिरीं, झूलेलाल जी आरती थींदी, तंहिंखां पोइ ख़ासि छेॼ रखी आहे, छेॼ कंदासीं। त अचो त गॾिजी पल्लव पायूं। वेही रहो सभु, वेही रहो। बेली पलव जे पाई हो तिन जा खावंद खाली ना करी दरद तुंहिंजा सुबर भरिया लाल भरिया ई सदाई लालण लालण मां भरिया मुंहिंजो लालण कहिड़ी कुंड मां ॿारियां थी लकड़ियूं मुंहिंजो लालण ॿारे मुंड लाल मुंह में कहिड़ी हो जो लिखियो वेठो आहे लाट में आयो पलो प्रेम सां थे सब जो भलो, राजा जो थे राज कायम, प्रजा जो थे कल्याण, अन्न पाणी अथन भंडार, जणे तिलक जी थे जय जयकार। हे मुंहिंजा झूलण
ॾिजे निपुटड़नि खे पुटड़ा ॾिजे जिन खे ॾिना अथई खे बख़्शजे वॾो करे मोर मुटक ॿधाइजे हे मुंहिंजा साईं तूं सभ जी आस पुॼाई ॼाणी ॼाणहार आहे सभु झोल जलेबी ठातई जंहिंजे मन में जेका इच्छा तंहिंजे मन जी मुराद पूरी कजे हे मुंहिंजा झूलण हिकु तुंहिंजो पलव अथई पलव अगाम जे मुंहिंजा लाल साईं धूम धाम सां वरी बहिराणो कटंदसि हे मुंहिंजा साईं सभ जी रहिजी अचे सिंधियत जो आन बान शान क़ाइम हुजे हे मुंहिंजा झूलण श्री मोहनदास रांझन वलेचा जो नाम हीअं सदाई सिज चंड तारनि वांगुरु क़ाइम हुजे संदसि जे परिवार खे इहा सग बख़्शजे जे हमेशह ईअं मेला मलाखड़ा लॻाईंदो रहे जे आया आहिनि उन्हनि जो पलव जे न आया आहिनि उन्हनि जो बि पलव सभिनि जो पलव सिंधियत जो आन बान शान क़ाइम रखिजे आयो लाल सभई जो झूलेलाल। हाणे असां आरती कंदासीं ऐं पोइ असां पाण में ॾोका खेॾंदासीं छेॼ सिंधी कंदासीं। ए गावन गाव सचानंद तेरी आरती अमर जिंदा ओ लखी लाल रे जिंदा ने तू अमर तेरिया सुन नर मुन गावन लाल सचा तेरी आरती ये बाबा साईं कैसर तिलक भरो अब कुट करे चरण तिलक भरो मस्त कुट करे अमर जिंदा ओ लखी लाल रे जिंदा थोड़ा सेठ रे जिंदा ओ दुख कटी ने वो सुखड़ी ने तू अमर तेरी आरती सुन नर मुन आवन लाल सचा तेरी आरती ए बाबा साईं सादा संत सब तेरो जस गावे सादा संत सब तेरो जस गावे अमर जिंदा लखी लाल रे जिंदा थोड़ा सेठ रे जिंदा वो दुख कटे वो सुखड़ी ने तू अमर तेरी आरती सुन नर मुन गावन लाल सचा तेरी आरती ये बाबा साईं निर्मा जवर दुलारे जवर दुलारे अमर जिंदा ओ लखी लाल ओ सेना से जुड़ जिंदा ओ दुख कटी जिंदा ओ सुखड़ी ने तू अमर तेरी आरती शरण नर मुन आवन लाल सचा तेरी आरती ये बाबा साईं शुक्ल वर्ण सावा कर दरिया शुक्ल वर्ण सावा कर दरिया हो आशा हो सफला कर दरिया आशा हो सफला कर दरिया दरिया अमर जिंदा ओ लखी लाल जिंदा ओ सेना से जिंदा ओ दुख कटी दरिया ओ सुखड़ी ने तू अमर तेरी आरती शरण नर मुन आवन लाल सचा तेरी आरती
संत करने कुल जा कलिया राम नाम जो छंडो लगायो मेरे मया जो छंडो लगायो छंडो राम जो करे जग लगे जो करे बनारो खाए ने पशु पक्षी इंसान कुटे न कने कयो खराए संत करने बाबा बोलो संतन महात्मा की जय अजोगे आनंद की जय आई बार बार दिल ये गाई बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए हम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे
जय झूलेलाल। सबसे पहले मैं वेलकम करना चाहती हूँ संगीता जी का हमारे उल्लासनगर में। पूछेंगे संगीता जी से कि आपको उल्लासनगर में आके कैसा लगा? मुझे तो सिंधु कवि मास्टर राजन सिंधु भवन में आके मुझे आज बहुत अच्छा महसूस हो रहा है, बहुत अच्छा लगा। इतने अच्छे ऑडियंस इतने अच्छे प्यार से सुन रहे थे, बहुत अच्छा लगा मुझे। खुशी इस बात की है कि सिंधी न होते हुए भी आज इन्होंने बहुत अच्छे सिंधी भजन गीत गाए। मैं इनसे पूछना चाहूँगी कि सिंधी भजन गा के इनको कैसा लगा, और इनको मैं ये भी रिक्वेस्ट करूँगी कि एक सिंधी भजन गुनगुना के हमें बताएं। जैसे कि मैं कहना चाहती हूँ, सिंधी भजन गाना मेरे लिए बहुत मतलब संभव की बात नहीं थी। मैं बंगाली हूँ, बट उल्लासनगर 5 में बसंत शाह दरबार जहाँ पे मैं आती हूँ लास्ट 6 ईयर से, और वहाँ का ही देन मैं समझती हूँ, बाबा के आशीर्वाद है मेरे ऊपर जो मैं सिंधी थोड़ा बहुत गा लेती हूँ। तो आपने सिंधी सॉन्ग के रिक्वेस्ट किया है, मैं 2 लाइन सुनाती हूँ। आहे सजन मुंहिंजो आहे, आहे 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 सजन मुंहिंजो आहे, अल्लाह कीअं चवां मुंहिंजो नाहे, आहे 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 सजन मुंहिंजो आहे, आहे 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 सजन मुंहिंजो आहे। बहुत अच्छा, बहुत हमको भी बहुत खुशी हुई संगीता जी आपसे सुन के, आपसे मिल के। एक बार फिर से आपका वेलकम है उल्लासनगर में। आप और कुछ बताना चाहेंगे? मैं यही कहना चाहूँगी कि आज सिंधु कवि मास्टर राजन सिंधु भवन में आके मुझे बहुत अच्छा लगा और मैं बार बार आना चाहूँगी। थैंक यू सो वेरी मच। और संगीता जी को भी मैं बहुत आभारी मैं उनकी, क्योंकि उन्होंने मुझे आज यहाँ पे बुलाए हैं। तो थैंक यू संगीता जी। और क्या बोलूँ, मैं फिर से आना चाहती हूँ। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल।